हाफिज तालिब हुसैन चांडिया हुसैनी साहब के दर्जी करे नाज शरीफ पेश करे। अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन। हसीनन जो हुस्न कयो कुलाई कथे, हसीनन जो हुस्न कयो कुलाई कथे, झलक महबूब जी आहे मथे मथे। लखे चंड गडो गजन भली मैदान में अचन, लखे चंड गडो गजन भली मैदान में अचन। प्रिय के सबो पुजदा किथे किथे, हसीनन जो हुस्न दुनिया में कोई चेहरो आयो ही ना है, खुदा पाक सोनो ठायो ही ना है। दुनिया में कोई चेहरो आयो ही ना है, खुदा पाक सोनो ठायो ही ना है। न चाही दो खुदा न चाही दो खुदा, न चाही दो खुदा न चाही दो खुदा। पुनलो आयो असाजे पुखे पुखे, हसीनन जो हुस्न कयो कुलाई कथे, झलक महबूब जी आहे मथे मथे। हसीनन जो हुस्न डिठो जल भी सोनो यूसुफ कत्यों पाजो आंगुरियो, अकुल सब विञाए वेठा सत्यों पाजो आंगुरियो। डिठो जल भी सोनो यूसुफ कत्यों पाजो आंगुरियो, अकुल सब विञाए वेठा सत्यों पाजो आंगुरियो। डिठो जन मुस्तफा घोरियों कर बचा, डिठो जन मुस्तफा घोरियों कर बचा। बचल हन जान साल नो कटे कटे, हसीनन जो हुस्न कयो कुलाई कथे, झलक महबूब जी आहे मथे मथे। लखे चंड गडो गजन भले मैदान में अचन, लखे चंड गडो गजन भले मैदान में अचन। प्रिय के सबो पुजदा किथे किथे, हसीनन जो हुस्न। सभी गजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हबीबन हजारे दिलों ठारियों चो सुभान अल्लाह। हबीबन हजारे दिलों ठारियों, दई दुश्मनन के बेदिल धारियों। हबीबन हजारे दिलों ठारियों, हबीबन हजारे दिलों ठारियों। रोनो ईद जे दी नंढो
खयो से पाण पिरियन दई प्यार थे रोनो ईद जेरी नंढो बार थे खयो से पाण पिरियन दई प्यार थे लथस गम थियस ॾाढो गम ख्वारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो चो सुभान अल्लाह हबीबन हज़ारे दिलियो ठारियो ॾई दुश्मनन के भी दिल तारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो भजी मोन सण खाम को जय छड़ियो वही बात ते घोट तंहिंखे गॾियो भजी मोन सण खाम को जय छड़ियो वही बात ते घोट तंहिंखे गॾियो खयाऊं सिख खेन सजूं खारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो ॾिनी केॾी तकलीफ़ हुई ताइफ़ मगर मुंहिंजे महबूब सभु माफ़ कयनि ॾिनी केॾी तकलीफ़ हुई ताइफ़ मगर मुंहिंजे महबूब सभु माफ़ कयनि कमीणनि ते हेॾियूं कुर्बदारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो ऐ दिली सासी छॾाए सफ़ा वठी ॾींदो जन्नत मिठो मुस्तफ़ा कंदो मोहब मदनी मददगारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो ॾई दुश्मनन खे भी दिल तारियो हबीबन हज़ारे दिलियो ठारियो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाँ सचो सरदार नबी नगदार सचो सरदार नबी नगदार मुझो मदनी मिठो मुरसल सखी साई अड़ले आधार यतीमन यार अड़ले आधार यतीमन यार खुदा जो दागलो आहे नबी साई सचो सरदार नबी नगदार सचो सरदार जो सुभान अल्लाह हो कयो जुल जलाल नाजुल शान में कुरान मुझो रग मवार नबी जो उत्तम आलमान कयो जुल जलाल नाजुल शान में कुरान मुझे रग मवार नबी जो उत्तम आलमान किथे यासीन
सदे किथे ताहा सदे किथे यासीन सदे किथे ताहा सदे नवा नवे प्यार माला ला रख्याई सचो सरदार वा नबी नगदार वा सचो सरदार वा हो कयो रबौत मोयाला मुझे मुस्तफा के आहे के कहड़ी ताकत शान के खुटाए सके कयो रबौत मोयाला मुझे मुस्तफा के आहे के कहड़ी ताकत शान के खुटाए सके शान में कुरान वा मथे जे जो मानवा कंदो कर याद उनखे तू भी सदाई सचो सरदार वा नबी नगदार वा सचो सरदार वा नहया तो आही नबी पाक जो मुँह फरमान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही मुँह आहे पढ़ी कुरान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही प्यारे नबिया जो प्यारो तो अम्मा फातिमा जी अखें जो ठारो तो आही प्यारे नबिया जो प्यारो तो अम्मा फातिमा जी अखें जो ठारो तो अली साईं तो जो शान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही मुँह आहे पढ़ी कुरान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही रोजे मरसूल डिठो तो ने अली घोट बतूल डिठो तो ने रोजे मरसूल डिठो तो ने अली घोट बतूल डिठो तो ने अबू बकर उमर उस्मान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही नबी पाक जो मुँह फरमान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही हक चई देखारी करबल में सचो चई देखारी करबल में हक चई देखारी करबल में सचो चई देखारी करबल में तुझो सबोर ज़मी आसमान डिठो तुझो सबोर ज़मी आसमान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही नबी पाक जो मुँह फरमान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही मुँह आहे पढ़ी कुरान डिठो तो इमाम हुसैन हया तो आही असांजे उस्ताद हज़रत अल्लामा मौलाना साईं मौलवी अली हसन पंवर हुसैनी साहब जा साहिबजादा फर्जंद मोहतरम जनाब
कारी मोहम्मद हसनैन पावर हुसैनी नंढड़ो असाई तव्हांजे आॾो अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत कंदो। तव्हां सभिनी खे बि गुज़ारिश आहे त ही नंढड़ा नंढड़ा पिया था अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान पढ़नि। तव्हां अदे वाजिब अली जे नंढड़नि वांगुरु पंहिंजे नंढड़नि खे पंहिंजे बचड़नि खे मदरसे में छॾियो जीअं उहे अल्लाह जो क़ुरान पढ़ी करे ऐं अल्लाह जे क़ुरान जा हाफ़िज़ थी वञनि ऐं अव्हां जे घर वारनि जे आख़िरत जो सबर बणिजी पवनि। हिन वक़्तु कारी मोहम्मद हसनैन हुसैनी अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत कंदो। सिर्फ लफ़्ज़ तव्हांजे आरो चवंदुसि त हेॾी गर्मीअ जी मौसम में